सल्तनत उस्मानिया के टुकड़ा करण पुठियां वाज़े मकसद हुआ। ख़ास तौर ते यूरोपी ताक़तनि जा साम्राज्य मुफ़ाद, अरब दुनिया ते कंट्रोल, इस्लामी एहतियाद एकता के कमज़ोर करण सां जुड़ियल हुआ। सल्तनत उस्मानिया 600 साल ताईं दुनिया जी सभिनी खां वॾी मुस्लिम ताक़त रही। उन जी ख़िलाफ़त केतिरे ई मुस्लिम मुल्कनि खे हिकु परचमेट मुतहिद एकता सां रखियो। यूरोपी ताक़तूं ख़ौफ़ज़दा हुयूं त जेकॾहिं सल्तनत उस्मानिया क़ाइमु रही त मुस्लमान मुतहिद एकता सां रहंदा। मुसलमाननि खे नंढनि ऐं कमज़ोर मुल्कनि में विरहाए उन्हनि ते आसानी सां हुकूमत करण जो मनसूबो ठाहियो। उस्मानियुनि खे अरबनि खां धार करण लाइ बरतानिया शरीफ़ हुसैन बिन अली खे ख़िलाफ़त जो लालच ॾेई अरबनि खे उस्मानियुनि ख़िलाफ़ विढ़ण लाइ तयारु कयो। सल्तनत उस्मानिया ख़ासि करे उन्हनि इलाक़नि ते हुक्मरानी कंदी हुई जिते बाद में तेल जा वॾा ज़ख़ीरा मिलिया, ख़ासि करे इराक़, ईरान, सऊदी अरब, कुवैत, उन खां अलावा ख़िलजी इलाक़ा। बरतानिया ऐं फ्रांस खे ख़बर पइजी वई त तेल अचण वारे वक़्त में अहम तरीन वसीलो हूंदो। तंहिं करे उन्हनि सल्तनत उस्मानिया खे ख़तमु करे विच ओभर ते पंहिंजो कंट्रोल क़ाइमु कयो। 1917 में बेलोफोर ऐलान ज़रिए बरतानिया यहूदियुनि सां वादो कयो त फ़लस्तीन में हिकु यहूदी मुल्क क़ाइमु कयो वेंदो। जेकॾहिं सल्तनत उस्मानिया क़ाइमु रहे त फ़लस्तीन ते यहूदियुनि जो कब्ज़ो थियण न ॾिया। 1924 में सल्तनत उस्मानिया जो ख़ात्मो थियो ऐं 1948 में इसराइल क़ाइमु कयो वियो। फ़लस्तीन खे यहूदियुनि जे लाइ क़ौमी वतन ठाहिण लाइ रस्तो हमवार कयो। बरतानिया ऐं फ्रांस सल्तनत उस्मानिया जा हिस्सा पाण में विरहाए छॾिया। फ्रांस शाम ऐं लिबनान ते कब्ज़ो कयो। बरतानिया इराक़, उर्दुन ऐं फ़लस्तीन ते कब्ज़ो कयो। इटली तुर्की जे कुझु हिसनि ते दावा कया। नई सरहदनि ज़रिए मुस्तक़िल तकरार पैदा कया विया, जीअं त फ़लस्तीन ऐं इसराइल मसइलो, कुर्दिस्तान जो तकरार, शाम ऐं लिबनान में घरू वेड़। मुस्तफ़ा कमाल अतातुर्क ख़िलाफ़त खे मुकमल ख़तमु करे मग़रिबी अंदाज़ जी सेकुलर रियासत क़ाइमु कई। इस्लामी क़ानून ख़तमु कयो वियो। अरबिक अल्फ़ाबेट बदिरां लातीनी अल्फ़ाबेट आंदो वियो। इस्लामी लिबास ते पाबंदी लॻाई वई। तुर्की खे मग़रिब तरफ़ माइल कयो वियो जीअं त उहो ॿीहर इस्लामी ख़िलाफ़त क़ाइमु न करे सघे।